जय झूलेलाल दोस्तों। अॼु जी रेसिपी जेका आहे चालीहा स्पेशल आहे। असां चालीहे में जेको खाधो खाईंदा आहियूं बिना थूम बसर और बिना सूसटनि जे, भई तेल जे में न साड़बो आहे, त उहो कीअं ठाहिजे अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि। अॼु मां ठाही आहे पनीर जी भाॼी, पनीर जी भुर्जी। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जंहिं ते मां सिंधी रेसिपी, सिंधी कल्चर, सिंधी ट्रेडिशन, असांजा ॾिण वारनि ते थियण वारा खाधा सभु मां इन ते अपलोड कंदी आहियां, उहो बि सिंधी लैंग्वेज में, जीअं असांजी सिंधियत, असांजी सिंधी ॿोली अॻियां वधे और घर घर ताईं पहुचे। तो वीडियो जरूर ॾिसजो, पसंद अचेव तो लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कजो। पंहिंजे माइटनि और दोस्तनि ताईं ये वीडियो जरूर पहुंचाइजो, जीअं कंहिंखे अगर ज़रूरत हुजे तो उन ताईं इहो वीडियो पहुचे। सभिनी खां पहिरियों असां ठाहींदासीं पनीर। त पनीर हिते मां घर में ही ठाहियो आहे। खीर के बॉइल करे उन में विनेगर विधो आहे और गॾु मां विधी आहे हैड। जीअं चालीहे में अच्छी शइ न खाइबी आहे त इन जे करे मां इन जो रंग मटाइण लाइ इन में हैड विधी आहे और इनके छाणे करे पोइ असां यूज़ कंदासीं। अगर तव्हां ॿाहिरां पनीर वठी था अचो त काई ॻाल्हि कान्हे, भाॼी जेॾी महिल ठाहींदासीं त उनजो रंग मटिजी वेंदो हुते। हाणे असां टमाटा पीसे वठंदासीं। हिते लॻभॻि मां 4 टमाटा खया आहिनि, उन्हनि खे पीसे करे उनजी प्यूरी कई आहे। डायरेक्ट ॾिसो मां उनखे सिपरीअ में विधो आहे ऐं गॾु 2 खां 3 चमचा तेल विधो आहे। तेल खे असांखे बिल्कुल भी गरम न करणो आहे। इन में विझंदासीं पहिरियों हैड, उन खां पोइ इन में विझंदासीं ॻाढ़ा मिर्च, गॾु विझंदासीं धाणा ऐं गरम मसालो विझंदासीं। गरम मसालो घर जो यूज़ करणो आहे। इनखे चङी तरह ॾिसो मिक्स करे रही आहियां मां। सभु इहो थल्ले ते कयो आहे, गैस ते न रखियो आहे बासण। चङी तरह मिक्स करण खां पोइ असां इन में विझंदासीं जीरो। त हिते मां 1 चमचो जीरो विधो आहे, 5-6 पत्ता कड़ी पत्तो ऐं गॾु विझंदासीं सावा मिर्च। कटे करे सावा मिर्च विझंदासीं। इन्हनि सभिनी शयुनि खे चङी तरह मिक्स कंदासीं और मिक्स करण खां पोइ इनखे रखंदासीं असां गैस ते और इनखे असांखे सिजाइणो आहे। 1-2 मिंट सिजाइण खां पोइ इन में विझंदासीं असां शिमला मिर्च। त हिते मां 2 शिमला मिर्च खया आहिनि, लंबू लंबू फारूं कयूं आहिनि। कुछ मिंट इनखे भी सिजाईंदासीं। उन खां पोइ इन में विझंदासीं लूणु। चङी तरह मिक्स कंदासीं। चङी तरह मिक्स करण खां पोइ जेको असां पनीर ठाहे रखियो होसीं उहो पनीर इन में विझंदासीं। अगर बाज़ारी तव्हां पनीर वठो था त उनखे कद्दूकश करे इन में विझिजो। मां जस्ट जीअं पनीर ठाहियो, विनेगर ऐड करण खां पोइ प्रेसिपिटेट थी वेंदो त उनखे मां सिर्फ़ छाणियो आहे छाणीअ सां, क्यूब फॉर्म में न आंदो आहे। चङी तरह मिक्स करे वठंदासीं और इनखे ढके करे सिजाईंदासीं। इहा भाॼी थोड़ी अञा टेस्टी ठहे त उन जे लाइ असां न इन में 1 चमचो मलाईअ जो विझंदासीं। मलाई विझण सां जेका भाॼी ठहंदी आहे ॾाढी टेस्टी ठहंदी आहे। त 1 चमचो इन में असां मलाई विझंदासीं। चङी तरह मिक्स करे वापसि इनखे ढके करे सिजाईंदासीं। सफ़ा सुकी भाॼी खपे त बिल्कुल भी पाणी न विझणो आहे, पर भाॼी अगर थोड़ी आलसरी खपे त थोड़ो हल्को सो इन में पाणी विझंदासीं। त हिते मां साओ मसालो विधो आहे पहिरियों। इन खां पोइ मां इन में थोड़ो सो पाणी विझंदसि, छाकाणि त जीअं त विर्त आहे त विर्त में आली भाॼी खाइजे त उहो वधीक बेटर हूंदो आहे। त इनखे हल्को सो आलो करण लाइ मां इन में थोड़ो सो अधु कोप खनि पाणी विझंदसि। सुकी भाॼी हुजे त ॾिसो हीअं रेडी थी वई आहे, बिल्कुल असां इनखे यूज़ करे सघंदा आहियूं। इहा भाॼी रेडी आहे। शिमला मिर्च भी सिजी वियो आहे। पर अगर भाॼी थोड़ी आलसरी खपे त हिते मां ॾिसो जेको टमाटे जो मिक्सर जो जार हो उन में मां थोड़ो पाणी मिक्स करे और विधो आहे इन में और इनखे ढके करे थोड़ी देर सिजाईंदासीं।
इहा भाॼी जेका आहे ॾाढी टेस्टी ठहंदी आहे और जीअं मां ॿुधायो मां विर्त आहे त विर्त में थोरी आली भाॼी हुजे त वधीक सुठो हूंदो आहे। हिनखे ढके करे सिजाइणो आहे। ॾिसो लॻभॻि 5 खां 7 मिंटे में इहा भाॼी जेका आहे चङी तरह सिजी वेंदी। तेल मथां तरी आयो आहे। इनखे मिक्स कंदासीं और गरमा गरम इनखे फुल्के सां सर्व कंदासीं। इहा असांजी चालीहे जी पनीर जी भाॼी तयार थी वई आहे। एतिरियूं केतिरियूं रेसिपीज़ जेके आहिनि मां पंहिंजे चैनल ते अपलोड कयूं आहिनि। उन सां गॾु चालीहो कीअं मल्हाइजे, उन सां गॾु पूॼा कीअं कबी आहे, बहिराणो साहिब कीअं ठाहिबो आहे, त चालीहे सां और बहिराणे साहिब सां रिलेटेड केतिरा ई वीडियोज़ आहिनि जेके मां पंहिंजे चैनल ते विधा आहिनि। त ज़रूरु चेक कजो और मूंखे कमेंट करे ॿुधाइजो त तव्हां अहिड़ो कहिड़ो वीडियोज़ मुंहिंजे चैनल ते ॾिसणु चाहियो था त मां उहो कोशिशि कयां जल्दी अपलोड कयां। इहा असांजी चटपटी पनीर जी भाॼी तयार आहे जेका बिल्कुलु सात्विक आहे और टेस्टी बि आहे गॾोगॾु। ज़रूरु ठाहियो और कमेंट करे मूंखे ज़रूरु ॿुधाइजो त रेसिपी तव्हांखे कीअं लॻी। अगर तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। इंस्टाग्राम और फेसबुक ते मूंखे ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी नई अचण वारी वीडियोस खे ॾिसण लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो। जय